बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोचे खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं छोला। छोलनि जी भाॼी ठाहींदासीं। जेके आम असांजा छोला आहिनि उन्हनि में छोला बॉइल कंदासीं। छोला जेतिरा तव्हांखे खपनि ओतिरा उन में पाणी विझंदासीं, मिठो पाणी विझंदासीं। जंहिंमें छोला ॻरी वञनि कुकर में विझंदासीं। उन में ॻाढ़ा मिर्च, साबित ॻाढ़ा मिर्च जेके सावनि मां चेंज थींदा आहिनि उहे, गरम मसालनि में दालचीनी, फोटा, लौंग, कारा मिर्च वग़ैरह सभु जेके बि गरम मसाला आहिनि सभु विझंदासीं। उन खां पोइ बसर विझंदासीं, टमाटा ऐं 2 सावा मिर्च विझंदासीं। इहे बॉइल थी वेंदा, थोरो बॉइल थियनि। उन खां पोइ हिन में हीअ असां ॾाढ़ूं जेको सुकल ॾाढ़ूं आहे उनजो अधु हिसो, उनजी खल जो अधु हिसो विझंदासीं। अगरि हीअ तव्हां वटि अवेलेबल न हुजे त तव्हां हिन में पतीअ जो पाणी विझी सघो था। पतीअ खे बॉइल करे उनखे छाणे उहो पाणी विझी सघोसि था हिन स्टेज ते। उन खां पोइ लूणु विझंदासींसि, उन में धाणा विझंदासींसि। हीअ मतिलबु असल में हिन जो जो कलर आहे सो असां चेंज करणु चाहींदासीं। ॻाढ़ा मिर्च विझंदासींसि ऐं हिन में थोरो जेको आहे सीक्रेट मसालो विझंदासींसि। उन खां पोइ थोरो गरम मसालो विझंदासींसि। हीअ सभु मसाला असां जॾहिं बॉइल थी वेंदा उन खां पोइ विझंदासींसि। पहिरियां जेका आहे सा ॾाढ़ूं जी जेका खल आहे सा उनखे रिमूव कंदासीं। टमाटनि जा जेके खलूं आहिनि उन्हनि खे बि रिमूव कंदासीं। हे ॾिसो छोला असांजा काफ़ी सुठे नमूने सां ॻरी विया आहिनि। हिन में असां थोरो ॿियो पाणी विझंदासींसि ऐं तड़के लाइ तेल विझंदासींसि। तेल में तव्हां कुझु बि ॿियो न विझिजो, सिर्फ़ु जीरो विझिजो। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।